First of all, we need to understand what is cloud native computing. Cloud native computing आहे जा पहिरीं जेको दौरु हो उन दौर में मोनोलिथिक आर्किटेक्चर जेको हुयो उन में कमु पियो थियो। जेकी एप्लीकेशन हुई उहा टाइटली कपल्ड हुई हिक ॿिए सां। जेकॾहिं को इशू पे आयो, एप्लीकेशन खे कंहिं बि जॻह में को इशू पे आयो त सॼी एप्लीकेशन जेको आहे डाउन पे थी। या वरी जॾहिं बि असांखे का अपग्रेड या वर्जन चेंज करिणो आहे या न्यू अपग्रेड एडिशन करिणो आहे त असांखे उन लाइ सॼो सर्वर डाउन करिणो पए पियो ऐं जेको आहे वरी उनखे अप करिणो पियो त इहे जेके इहो जेको टाइम कंज़्यूमिंग पियो थियो, इहो पंहिंजो जेको आहे वॾो इन ऑपरेशन टीम डेव ऑप्स जंहिंखे चवंदा आहियूं, डेवलपर ऑपरेशन टीम जे लाइ इहो वॾो जेको आहे टास्क हो। उन खां पोइ जेको दौरु आयो माइक्रो सर्विसिस आर्किटेक्चर जो, जंहिंमें स्मॉल सर्विसिस ठाहियूं पियूं वयूं ऐं जेको आहे तव्हांजी एप्लीकेशन उहा जेको आहे अलॻि अलॻि हिसनि में विरहायल हुई। जंहिं पंहिंजो अगरि कंहिं किथे एप्लीकेशन में को एरर आयो पिए त उन ॿिए शइ खे इफेक्ट कोन पिए पहुचायो। सपोज़ कयो को एरर आयो पिए हिकिड़ी साइड ते त उन एप्लीकेशन जे ॿिए कंहिं जॻह खे नुक़सानु कोन पिए पहुचायो या उन ते उहो एरर डिस्प्ले कोन पिए कयो या एप्लीकेशन ते को नुक़सानु कोन पिए पहुतो। माइक्रो सर्विसिस जेके आइसोलेटेड हूंदियूं आहिनि ऐं अलॻि अलॻि पियूं हूंदियूं आहिनि, जेके हिक ॿिए खां परे हूंदियूं आहिनि, जंहिंजो ॿियो को बि रिलेशन न आहे हूंदो। इहो थियो बेसिकली क्लाउड नेटिव कंप्यूटिंग जी ईजाद मुंहिंजे हिसाब सां इन करे थी त असांखे प्रोडक्टिविटी घणी पई खपे। जॾहिं असांखे कमु फास्ट जेको आहे छा चइबो आहे तकड़ में खपियो पिए, रिज़ल्ट असांखे जेको आहे तकड़ी खपी पिए त हिन शइ जी ईजाद तेॾी महिल आई हूंदी। हिन जो वॾे मां वॾो मिसाल असांजे साम्हूं एमेज़ॉन AWS जो जेको आहे। एमेज़ॉन बेसिकली ई कॉमर्स सर्विस आहे, पर जेको आहे हींअर AWS जेको आहे इन्हनि जो एमेज़ॉन जो आहे जेके डिफरेंट सर्विसिस प्रोवाइड करे थो ऐं होस्टिंग बि प्रोवाइड करे थो। एमेज़ॉन जी होस्टिंग उन में फ़र्क़ु इहो आहे त हू प्रीपेड, जीअं असां मोबाइल में बैलेंस विझाईंदा आहियूं जस्ट लाइक दैट, उहो ईअं थो करे। जेतिरो तव्हांजे वेबसाइट ते लोड आयो, जेतिरा व्यूवर्स या जेतिरा यूज़र्स तव्हांजे वेबसाइट ते आया उन्हनि अचे हिट कयो, ओतिरी तव्हांजो बिल लॻंदो। जेकॾहिं यूज़र्स घणा पिया अचनि त उनजो जेको आहे बिल जेको आहे वधीक ठहंदो। ऐं जेको आहे हींअर जेके असां होस्टिंग्स या जेके असां यूज़ कयूं पिया उन्हनि जो जनरली इहो थींदो आहे त असांखे साल में या 2 सालनि में जेको असां पैकेज सिलेक्ट कयूं या जेतिरो असां हुननि खे कहिड़े हिसाब सां पे कंदासीं त असांखे पे करिणो पवंदा। माना हिकिड़ी अमाउंट असांखे पंहिंजो पे करणी पवंदी आहे ऐं उहो जेको आहे उहो साल जो असांजो पैकेज हूंदो आहे। ऐं उन में असां जेको आहे वधीक इहो थींदो आहे, जेकॾहिं यूज़र्स न ईंदा आहिनि वेबसाइट ते तॾहिं बि असांखे ओतिरो ई कॉस्ट भरिणो पवंदो आहे। अॻिते असां हलूं था कनेक्शन जेके आहिनि असांजे फील्ड सां। मुंहिंजे लिहाज़ सां या जेको आउं पियो सोचियां त AI ऐं IoT में हिन जो वॾो कमु पियो थिए। AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस, जंहिंखे असां मसनूई ज़हानत बि चवंदा आहियूं सिंधीअ में। AI सॼो कमु करे थी डेटा ते, डेटा जे अंदरि कमु करे थी। ऐं क्लाउड जो जेको कमु आहे, क्लाउड जो कमु आहे, क्लाउड नेटिव कंप्यूटिंग जो बेसिकली इन जे अंडर जेको अचनि था उहा डेवलपमेंट थी अचे, जंहिंमें असांजी वेब मोबाइल ऐं जेके एप्लीकेशन डेवलपमेंट आहे उहा इन जे अंडर अचे थी क्लाउड जे पंहिंजो हेठां। ऐं त बेसिकली आउं इहा ॻाल्हि कम्यूनिकेट कंदुसि त AI वर्क कंदी आहे डेटा ते ऐं क्लाउड डेटा जनरेट कंदी आहे। डेटा जनरेट कीअं, असां सपोज़ कयो का बि एप्लीकेशन डाउनलोड कई ऐं उन ते को बि ब्राउज़ कयो या का बि शइ कई, इहा हिस्ट्री कंहिं जॻह ते किथे सेव थींदी हूंदी, किथे छा थींदी हूंदी, उन ते एक्शन परफॉर्म थींदो हूंदो, उन ते AI अप्लाई कंदा हूंदा, AI जो को न को मैकेनिज़म अप्लाई कंदा हूंदा। फेसबुक आहे जीअं, फेसबुक जो असांजो वॾो मिसाल आहे। असां पंहिंजे हिसाब सां लाइक कंदा आहियूं, कमेंट कंदा आहियूं, शेयर कंदा आहियूं
ऐं उन ई हिसाब सां असांखे सजेशन में उहे शयूं मिलंदियूं आहिनि। IoT इंटरनेट ऑफ थिंग्स ते असां जे ॻाल्हि कयूं त इन में बि मेन पार्ट क्लाउड जो आहे। उहो कीअं त हिन में बेसिकली छा पियो थिए, असांजी UI त वरी बि जेकी डेवलपमेंट थिए पई, जेकी ट्रांज़ेक्शन पई थिए IoT मां अची करे एज कंप्यूटिंग ॾे जेको ही कमु पियो थिए, ऐं एज कंप्यूटिंग जेको थ्रो थी करे डेटा असांजे क्लाउड ते असांजे डेटाबेसिस में, त बेसिकली IoT में बि हिन जो वॾो रिलेशन आहे। ब्लॉकचेन में बि हिन जो पंहिंजो रिलेशन आहे। ब्लॉकचेन ते असां फर्दर पोइ डिस्कस कंदासीं। ही जेके मेन शयूं हुयूं उहे मूंखे नज़र पिया आयूं। जेके शयूं मूं जेको आहे ॾिठियूं उहे मूं जेको आहे कम्यूनिकेट करण जी कोशिशि कई आहे। उन खां पोइ ट्रेडिशनल आर्किटेक्चर ते या डेवलपमेंट ते जीअं मूं अॻु में ई ॻाल्हि करे चुको आहियां त एप्लीकेशन वॉस टाइटली कपल्ड। हिन में छा थिए थियो त हिन में हिकिड़ी जॻह ते वधि मां वधि हिकिड़ो माण्हू कमु करे पई सघियो या फर्दर करे था सघनि, पर हिते छा पियो थियो त हर कंहिंखे पंहिंजो टास्क कोन ॾिनल हो। जेको मॉडर्न आर्किटेक्चर या माइक्रो सर्विसिस जी आऊं जिते ॻाल्हि कयां त उते असांखे हर का शइ अलॻि मिलियल हुई। सपोज़ जीअं असांखे बैकएंड पंहिंजो जेको आहे API जे थ्रू असांखे डेवलप करणो हूंदो त असां उहो बैकएंड डेवलपर जो कमु हूंदो, उनजो फ्रंट एंड डेवलपर सां एतिरो को कॉन्टेक्ट कोन हूंदो या उहो उनखे तंग कोन कंदो। पर हिते असां वटि इहो इशू हो त हिकिड़ो ई माण्हू या जेतिरी बि टीम पर हिकिड़ी डिवाइस तां या हिकिड़े जेको आहे मशीन तां वेही डेवलपमेंट पई थी। मॉडर्न एंड माइक्रो सर्विसिस आर्किटेक्चर हिन में तव्हांखे